जी नाज़रीन, मिठी में इन वक्त BIF के सॾ ते मुख़्तलिफ़ जेके मसइला आहिनि ऐं ॻोठ मालणो और खानजी में भील बिरादरी जा घर ढाइण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी धरणो आहे उहो हयो पियो वञे। हिन वक्त BIF के प्लेटफार्म तां ही रैली जेका से निकिरी चुकी आहे ऐं बाईपास मिठी रोड तरफ़ रैली जो रुख आहे। ॿुधायो वञे पियो त उते धरणो हयो वेंदो। हिन वक्त जेका निकितल रैली आहे उनमें सवनि जे तइदाद में औरतूं आहिनि, मर्द आहिनि, उहे एहतजाजनि तौरु गॾु आहिनि ऐं रैली जी अॻुवाणी BIF जो मरकज़ी सदर आहे सुरोमल भील, वकील लजपत राय ऐं ॿिया करे रहिया आहिनि। रैली मिठी शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि तां गश्त कंदी अॻिते वधे पई ऐं हिन रैली में वॾे तइदाद में अवाम जो हुजूम जेका मौजूदु आहे ऐं मुकमल तौर ते मिठी शहर जा जेके रस्ता रोड आहिनि उहे अवाम सां भरिजी विया आहिनि। तारीख़ साज़ हिकिड़ो एहतजाज कयो पियो वञे। DC थरपारकर आहे, उन जे ख़िलाफ़ु सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे ऐं इल्ज़ाम हया पिया वञनि त ॻोठ मालणो और खानजी में भील बिरादरी जा घर ढाहे उन्हनि जे ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवाई वरिती पई वञे ऐं हीअ इल्ज़ाम हणनि पिया त बासर ठक्कर बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे PP अॻुवाणनि समेत DC थरपारकर इंतिज़ामिया जी मुकमल सपोर्ट हासिलु आहे। सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे। तारीख़ जो डिघो हिकिड़ो एहतजाज आहे जंहिंमें औरतूं आहिनि, मर्द आहिनि, ॿार शामिलु आहिनि। उब ॾारींदड़ जेका नारेबाज़ी कई पई वञे त जेके ग़रीब जेके बिरादरियूं आहिनि उन्हनि सां बासर जेके वॾेरा ज़ुल्म कनि पिया उहो बंदि कयो वञे। हीअ तारीख़ साज़ हिकु एहतजाज आहे जेको BIF जे प्लेटफार्म ते मिठी में कयो पियो वञे। ॿुधायो पियो वञे त कुझु देरि बैदि बाईपास रोड मिठी जेका आहे इस्लाम कोट तरफ़ अचे थो ऐं बदीन ॾांहुं वञे थो, उनखे ब्लॉक कयो वेंदो ऐं हज़ारनि जे तइदाद में शामिल जेके माण्हू आहिनि इन्हनि जे एहतजाज बैदि मिठी बाईपास मुकमल तौरु ब्लॉक थियण जा इम्कान नज़र अचनि पिया। रैली तमामु अॻिते वधी रही आहे।